अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तौहीद की अमानत सीनों में है हमारे, मुवहिद गालायन मुशरिकन ते मयार काने। तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आसान नहीं मिटाना नामो निशां हमारा। चेथो माली दा कम है पानी पावण अते भर भर मशका पावे, बस कम है मेरे अल्लाह दा फल लावे या न लावे। के तो मतलब ला इलाहा इल्लल्लाह दा हिको वाहिद ला शरीके, नाल जुबान दे इकरार कि तुई नहीं थी दिल दी तस्दीके। के तो दूर वालियां नो रोज पुकारी दितई छोड़ जड़ा नजदीके। ते तो सब गुनाह मिटवे सनी खाकी, नहीं मिटनी शिरक दिली के। अज 14 नवंबर 2024 है। यार मोहम्मद कॉलोनी लाड़कणे जे अंदर पंहिंजे मोहतरम प्यारे भा साईं अमीर दीन साहब लोलाई जी हुकुम जी तामील कंदे ऐं पंहिंजे नौजवान साथी मोहतरम कारी सैफुल्ला साहब मक्सी जी दावत ते तवां दोस्तन जी ज़ियारत जो रब से मौक़ो नसीब फरमायो। मां त तकरीबन मगरिब जी नमाज लाड़कणे में पढ़ी है। शायद मुखे इहा ख़बर हुजे आ त मां ॿियो पासो वठी हलियो। छा कयूं, साईं अमीर दीन पुराणी यारी भी आहे ऐं माण्हुनि जा हाल भी इहे आहिनि ॼणो सभु ईअं वेठा आहिनि ॼणो हाणे माशाअल्लाह ख़ैर सां लाहौर खां आया आहिनि, थकल टुटल वरी ॿी कंहिं रेल ते चढ़ियल। मां मुख़्तसर मिंटनि में पाक मुहम्मद करीम जे आशिकनि खे मुवहिदनि खे तौहीद ॿुधाइण थो। जेके तौहीद परस्त हिन उहे वेझा वेझा सुरी अचनि, मुवहिदन ते मयार रहंदी, मुशरिकन ते मयार न रहंदी। मां ॾिसां त मुवहिद कहिड़ा आहिनि, क़ुरान जा आशिक कहिड़ा आहिनि। ऐं यारो ही क़ुरान क़बर ऐं क़यामत जो संगी अथव। हे महशर जी ख्वारी खां बचाए जन्नत ही क़ुरान वठी। माशाअल्लाह हे क़ुरान जा दीवाना हलंदा था, भॼण वारा सदाई भॼी वञनि, असांखे परवाह कान्हे। हिन जा आशिक खपनि, हाणे सभु हलिया विया। के निंड जा शौकीन, के कंहिंजा यार, के कंहिंजा यार, पर हे क़ुरान जा यार। मां अल्लाह जो कसम खड़ी इन महफिल में चवां तो, कब्र में हे क़ुरान सुञाणींदव, क़यामत में हे क़ुरान सुञाणींदव, जहन्नम खे हे सोहणो बचाए जन्नत वठी ॾींदव। अल्लाह सां कंहिंखे शरीक न कयो, अल्लाह सां कंहिंखे शरीक अब ॻाल्हायो घरणो कंहिंखे आ, कंहिंखो ॻाल्हायो। पूरी दुनिया खे हलाइण चलाइण वारो केरु, पखियुनि परंदनि जीतनि जरासीमनि खे बच्चा ॾियण वारो केरु, लाड़काणे वारो तव्हां असांखे ॾियण वारो भी अल्लाह आ। अचो तो न रब जे दर ते अचो, न रब को घरो जो पूरी दुनिया जो खालिक है मालिक, पूरी दुनिया जो दाता है। तने फरमाए मुझा सोना हबीब, मुझा दिलबर नबी, मुझा साईं दुनिया के ऐलान कर रब तो चवेस चवेन त कुल हो अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। मुझा सोना दुनिया के ऐलान करे चो तो अल्लाह अकेलो आहे, अकेलो अल्लाह बेनियाज़ आ, न के पुट्रा न न्याणी, न के मुंजणे वियो, न के मुंजायो वियो, न के कंहिंजी भी परवाह काने। अकेलो आ तड़ी फरमाए वहदहु ला शरीक ला। अब तो फरमाए मूसा गड कोई शरीक कोने, को भाईंगे भाईवाल कोने, मां अकेलो आ। जी वणदो आ मां दुनिया जे चरखे के हलाईंदो आ। अचो न रब ॾाढे जो क़ुरान ॿुधो, रब खे क़ुरान ॾाढो प्यारो थो, पढ़ण वारा भी प्यारा त ॿुधण वारा भी प्यारा अथसि। अचो अचो यार मोहम्मद, हिन कॉलोनी जा मुसलमानो, लाड़काणे शहर जा मुसलमानो, अल्लाह सां मुहब्बत रखण वारो असां उहे आहियूं, मुवहिद जो हिक रब खे मञण वारा हूं। कंहिंखे मञींदा हो के कंडे ते झुकन, के झंडे ते झुकन, के कबर ते झुकन, असां रब जे दर ते झुकंदा।
असा मुवहिद आहियूं तौहीद परस्त हूं कंहिं शइ जी ज़रूरत पवंदी आहे त रब खे सॾींदा आहियूं औलाद केर ॾींदो अथव ॻाल्हाईंदा हलो पुत्र न्याणियूं केर ॾींदो आहे अचो त क़ुरान खां पुछा कयूं लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ यख़्लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रान व इनासा व यजअलु मन यशाउ हकीमा इन्नहु अलीमुन क़दीर। रब तो चवे आसमान ते भी मुझी हुकूमत जमीन ते भी कंहिंजी हुकूमत रब तो फरमाए तुझे अमड़न जे पेट ते भी मुझी हुकूमत अम्मा जे पेट में ॿारड़ो आ पर अम्मा के पतो नाहे अले गूंगो आ अले ॿोड़ो आ अले नाबीन नाहे रब तो फरमाए इंसान नजर त कर अम्मा जे पेट में आण वारो भी माहुम ठाहण वारो भी माहुम खुदा जी जात जो कसम एड़ो को कारीगर तवा मुखे दस्यो लाड़काणे जे शहर में होजे जेको तोखे का शे रात जे टाइम ते बल्फ बत्तियों बंद करे दियो ठाहे दी अल्लाह तो फरमाए पूरी दुनिया निंड्रो हुई लेकिन तुझी अम्मा जे रहम में तुझी तस्वीर ठाहण वारो माहुम तडी फरमाए हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा कहीं ठायो ॻाल्हायो त सही अखियूं जिते ठहन पयूं उते फिट कई अखियूं जे हित रखी छॾे हा त सॼे शहर जा माण्हू परेशान साईं फलाणे जे घर में अले छा ॼायो रब तो फरमाए सुहिणो सुहिणो करे तोखे ठाहिम तॾहिं फरमाए फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन कड़ी कड़ी शीशे जगियों भी दिसंदो त कर मालिक मुखे किए सोनो ठायो किए चप ॾिनई किए अखियों ॾिनई किए कन ॾिनई किए सोनो करे मुखे ठाई तॾहिं रब से कुरान में कसम खणी फरमाए वत्तीनी वज़ैतूनी वतूरि सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसनी तक़वीम अल्लाह फरमाए तो मुखे इंजीर जे वण जो कसम मुखे ज़ैतून जो कसम मुखे तूर सीना जो कसम मुखे अमन वारे शहर जो कसम लक़द खलक़नल इंसान फी अहसनी तक़वीम अल्लाह फरमाए तो 18000 मखलूक पैदा कम समूरन को सोहणे में सोहणो करे पैदा कयो थम इंसान तोखे ही पैदा कयो आ जे हेड़ो सोहणो करे पैदा कयो आ उन रब सां गद्दारी कंदे वगालायो के तोखे ठायो तड़ी फरमाए इन तो उद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा रब से फरमाए तो बाना कड़न कड़न मुजन नेमतुन जो शुक्र अदा करने सब मेहरबानियों सब थोड़ा मा अल्लाह जा थई पुत्र भी मां ॾिना माई न्याणियूं भी मां ॾिनी माई घरवारी भी मां ॾिनी माई मिल्कियत भी मां ॾिनी माई सब कुछ मां ॾिनो थमाई सेहत भी मां ॾिनी थमाई छड़ो ही बीमार करे छॾे न डॉक्टर रोलंदो वते जे इलाज न लगे अब ॻाल्हायो छा करे डॉक्टर जो नो बा मां ते इलाज ॾिनो शिफा रब ॾींदुई हर बीमारी जो इलाज खुदा जो कसम अथव त कुरान में अचो कुरान सां यारी रखो कुरान सां मोहब्बत रखो मत जिंदगी जा आखिरी ॾहाड़ा न हुजन इनी जे करे रब जी सुञाण कयो रब जे दर ते अचो न करीम रब जे दर ते अचो न साईं जे दर ते झुको अखिन मां गोड़ा हारियो ओ गुनाहगार तुझो गोड़ो न करंदो मथो माफ़ी जो फैसलो थींदो जन्नत जा फाटक खुली वेंदई रब जी सुञाण कर अल्लाह के सुञाण खुदा जो कसम गंदे पानी मो सोहणो करे ठाहे छामो ठया हो तवा केड़ी स्टील मिल में ठया हो तवा केड़ी जाय मो ठया हो सोन चांदी मो लोह मो पैदा न ठया हो अल्लाह फरमाए तो अवलम यरल इंसानु अन्ना खलकनाहु मिन नुतफा गंदे पानी मां सोहणो करे पैदा कई हसीन करे पैदा कई ओ गंदे पानी मां पैदा थियण वारा कुछ नजर कर किए सोहणो ठाए की हसीन करे ठाए उन रब जी असां ते जो वडी मेहरबानी वडी करम नवाजी आ सोहणो करे हसीन करे वरी हसीनन जे सरदार मिठे मोहम्मद ते कलमे जी दौलत सा नवाजो नबी नबियन जो सरदार भी नहीं चौन जी असां ते मेहरबानी आ
कंहिंखे कहिड़ो नबी कंहिंखे कहिड़ो नबी ॾिनई असांखे मिठो मुहम्मद करीम ॾिनई जेको 1.25 लख नबियनि जो ताज नबी जेको सहणो मुहम्मद अरबी नबियनि जो नबी रहमतुल आलमीन एॾो त हुसैन अम्मा आयशा सिद्दीका साण फरमाए थी हिक दफ़े मां कमरे में वेठी हुअमि ट्रोपो पे ॾियण जे करे सुई मुंहिंजे हथनि मूं छॾाइजी वई हीअ जल फरमाए थी मां हेॾे होॾे हथ हणा पई ॾीओ बि विसामजी वियो तेल पूरो थी वियो एतिरे ते मदीने जो मीर मुंहिंजो सहणो मुहम्मद अरबी पाण दरवाजे ते आयो फरमाए आयशा छा मसलो आहे अम्मा थी फरमाए मुंहिंजा साईं सुई ॻोल्हियां थी पई मुंहिंजो सोनो हबीब नबियनि जो नबी इमामुल अंबिया रईसुल अंबिया 1.25 लख नबियनि जो ताज नबी अम्मा आयशा सिद्दीका थी फरमाए खिलियो कोन थोरो मुरकियो अम्मा फरमाए थी हिकु या ॾंद अधु मुबारक या अधु ॾंद ज़ाहिर थियो जल फरमाए थी कसम अल्लाह जो मां ईअं पई सम्झां ॼणो चोॾीअ जो चंड मुंहिंजे घर में लही आयो मां गुम थियल सुई लही वरती चओ न सुभान अल्लाह ए मदीने जो मीर थई सोहणनि जो सरदार थी 1.25 लख नबियनि जो ताज लाड़काणे वारा जे नबीअ ते कलमो पढ़ियो थी नबीअ जे नक्शे कदम ते जिंदगी गुजार अखियूं बूटी धोवी दे कबर भी मुबारक ॾींदे खटे आयो आ हाराए न आयो आ मां ॾिसण में मिट्टी जो खॾो पर तुंहिंजे लाइ जन्नत जे बागनि मां बाग थी बणजाए कबर तॾहिं जन्नत जो बाग बणबो जॾहिं सोहणे नबीअ सां प्यार हूंदो आशिक हुजूर जा सदायूं था पर हुजूर जे रस्ते ते नथा मर्जी पंहिंजी था हलायूं सॼी रात जे मोबाइल ते वेठो आहे नौजवान त रात गुज़री वई असुर जी पांग मिली वई परवाह ही नाहे पर जे क़ुरान जो जलसो थो हले यार मोहम्मद कॉलोनी में त माण्हू पासा फेरींदो हर को घर वञे थो घर वञी लेटऊं घर वञी निंड कयूं मत निंड वारी नेमत खसे न छॾी खोड़ माण्हू हिन जेके रात जो गोरियूं खाई सुम्हंदा आहिनि पोइ बि अध रात जो जागूं थियूं थी वञनि उन रब जो वॾो एहसान थी जेको सुकून वारी निंड करावे थो उन रब जे क़ुरान सां इश्क कर क़ुरान सां प्यार कर ख़ुदा जो कसम खड़ी मां हिन अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल में चवां थो क़ुरान खे इज़त ॾींदे रब तुंहिंजे दिलि खे सुकून ॾेई छॾींदो ऐं सुकून क़ुरान में छा में आहे अल्लाह तो फरमाए अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल कुलूब रब से फरमाए तो मोमिन दिल के सुकून है राहत मुझे कुरान सा मिलंदी आहे दुनिया वारो असा के दुनिया सा मोहब्बत दुनिया सा प्यार पर कुरान सा मोहब्बत कोने अचो रब जे कुरान के जी में जायूं दींदो कुरान सा प्यार कंदो तवा जी दिल में सुरूर पैदा थींदो सुकून पैदा थींदो सुकून जी निंड ईंदी ऐं यकीनन सुकून ही सुकून तुझे ला गुजरंदो छो त हर बीमारी जो इलाज रब कुरान में रखियो आहे अली फरमाइली कुल्ली शैइन कल्बुन व कल्बुल कुरान यासीन नबी तो फरमाए हर शय के दिल पखन के दिल जीतन के दिल इंसानन के दिल पर मुझे कुरान मजीद दिल सूरत यासीन तो जो इन्हीं के पढ़ंदो क़यामत अल्लाह उन के कदे भी दिल जी तकलीफ असा के कुरान पढ़न जे टाइम ना बुधण में टाइम ना है जे मुला हिन घर को वांदा अधराते प्यारे ए कुरान वारन जो एहसान थव यार मोहम्मद कॉलोनी वारो लाड़कणे वारो हिन नौजवान सिर्फ अल्लाह जी मेहनत ॾिसो वीचारे मेहनत करे हे कुरान जो जलसो रखराए अज तवाजी घिटन ते रहमत महले ते रहमत शहर ते रहमत मर्दन जे मथों ते रहमत पर औरतुन जे मथों भी रहमत निंड सुतलन जे मथों भी जो रहमत मींह वांगुर वसंदी कब्र वारन जे मथों भी रहमत जी बरसात होंदी छो त कुरान रहमत वारो आ तरी फरमाए वनु नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन रब तो फरमाए शिफा भी मुझे कुरान में रहमत भी मुझे कुरान में पर फायदो उनके मिलंदो जंहिंमें ईमान हो तव्हां ईमान वारा हो तव्हां जे चेहरन मों रौनक नजर थी अचे जो मुंड खां वठी रात जा 12 थी विया आहिनि पोइ बि वेही कुरान था ॿुधो तारीख़ मटिजी वई पर तव्हां जी मोहब्बत साॻी रही चओ न सुभान अल्लाह आलिम मटबा सटबा विया तव्हां साॻी हुई पंहिंजी जगह ते वेठा रहियो मां अल्लाह जो कसम खणी न महफिल में चवां तो ॾींहुं क़यामत जे कुरान भी सुञाणी तुई त मदीने वारो मुहम्मद भी सुञाणी ओ लाड़कणे वारा बुडल बेड़ो तरी पवंदो ई जहन्नम खां बची जन्नत हलियो वी
उन सोहणे नबी सा प्यार कर, उन मदीने वारे सैया सा मोहब्बत कर जो सभनी को शान में, मान में, मर्तबे में, मकाम में, इज्जत में मथे थई। यानी तारीफ में रब से कुरान में फरमाए तो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रब तो फरमाए मुझा सोना तोखे बिनी जहान जला रहमत करे मुकदम, पंजन जला भी रहमत, परावन जला भी रहमत, दोस्तन जला भी रहमत, दुश्मन जला भी तो मोहम्मद रहमत। यो रहमत वारो नबी मिलियो, शान वारो नबी मिलियो। मां अल्लाह जो कसम खणी न कुरान जी महफिल में चवा तो इहो क़यामत जे यो सोहणो मोहम्मद करीम जेसी ते चुप करे न वेहंदो, जेसी ते पंजे नाले वठण वारन के जन्नत वठी न। हदीस में अचे तो क़यामत जे ॾियारे असां जो महबूब नबी, असां जो दिलबर नबी 3 ॾींहनि ऐं 3 रातिनि जी मिक़दार जेतिरो हिकिड़ो वॾो सजदो कंदा। अल्लाह ओ मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत ते रहम फरमा। अल्लाह फरमाईंदो इरफा रासक, मुंहिंजा सोना चेहरे के मथे खण, ज़मीन खे कहिड़ी ताक़त आहे तो मोहम्मद जे गोढ़न के बर्दाश्त करे, आसमान के कहिड़ी ताक़त आहे जो तो मोहम्मद जी दुआउनि खे रोके सघे। मुझा सोना घुर तमार बतु जी दुआ कबूल कई। महबूब फरमाइंदा अल्लाह जेके भी मुझे कलमे पढ़ण वारा हिन हिक भी ने ते बिहे मां सां गॾु जन्नत में हलन। एडो वफादार नबी, एडो शान वारो नबी, एडो मर्तबे वारो नबी मिलियो आ। ओ यार मोहम्मद कालूनी लाड़कणे वारा हिन कुरान मजीद जो कदर कंदे तो खुदा जो कसम मदीने वारो मोहम्मद भी सुञाणी तो बुडल बेड़ो तरी पौंदो, जहन्नम का बची जन्नत हलियो। सदी दे फरमाइजा कुरअल कुरान फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। रब से फरमाए तो जडे मां रब जो कुरान पढ़ियो वने कलमे वारे जो कमा पंजी कचारी महफिल दोस्तन के फिटी करे वो पंधु करे निंड फिटाए कचारी छड़े मुझे कुरान जे सामो गोडा भनी अदब सा वे से पंधड़ो करे अचे त केड़ो फायदो मिलंदो। फरमाए कदम कदम ते गुनाह मेटे, दर्जा बुलंद करे, नेकियूं निखराए, जहन्नम खां बरी करे, जन्नत जो ऐलान करे छड़ी। खुदा जो नालो तो जह रब जो खाओ था पियो था, उन रब जो हुक्म भी मनियो, कंहिंजो था खाओ ॻाल्हायो त सही। हर मखलूक तो असां के नौकर करे ॾिनई। मेह जो रोज़ानो खीर थो पिए, मेह वेचारी रंग जी कारी, रंग जी भूरी, गाह खाधई साओ, छेणो लाधई, रत भी पूई भी मौजूद। यार कसम थो अल्लाह जो यार मोहम्मद कालूनी वारो अल्लाह जो नालो दे अर्ज कयां थो को मेह जे खीर में का बदबू आई न छेणे जी बदबू, न रत जी पूई, न पूई जी बदबू। वाह रब कीअं ॾिस त कीअं असां के साफ़ खीर पियारे। पी त रोज़ानो वींदो आहे पर गिलास ॾे तकींदो त कर केतिरनि मरहलनि मां पास थी करे फिल्टर थी साफ़ खीर कंहिं पियारे। मिलावट खां भी पाक। बाकी हाणे तू वेठो मिलावटू कंदो थो वञे, के खीर में पाउडर मिलाइन, के वीचारा पानी था विझन, के केमिकल था विझन, मरन त ख़बर पवे। मेड़ मिणा लगी पई आहे हराम 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 हलाल गॾु कई वेठो आहे। वरी पुछे साईं पूरती कान्हे? हराम जे हिक लुक में खाइण सां 40 ॾींहनि ते इबादत कबूल न आहे। तू त ज़ुल्म कई वेठो। छड़ो रात ॾींहुं गरीबन खे लुटे थो पयो। छा क्यों जो होटलन में वञो था तो होटलन वारा भी मुअल मुर्गियूं था वेठा हलाइन। कोने खोड़न जाइन ते होटलन वारा भी गिरफ्तार थिया, हिकड़ी जाइ ते गड्ढो जो गोश्त पिया हलाइन। मुसलमानी नाले में रही आसा मुसलमानन जा कम लही विया आहिनि। सोहणे नबी मिठे नाले वारे साईं जे सदके रब करम कई वेठो तो मन सुधरी पवन त राज़ी करे जन्नत ॾेई छॾिया। अचो न रब करीम जे दर ते उन सोहणे नबी सां मोहब्बत कयो जेको नबी सभिनी को शान में, मान में, मर्तबे में, मकाम में मथे तव ऐं सोहणो भी सोहणो तव, हसीन भी हसीन तव। उन हसीनन जे सरदार नबी जी मां छा तारीफ कयां जंहिंजी तारीफ करे त रब कुरान में करे। मां दिली दुआ करण आयो आहियां त अल्लाह उन मदीने वारे साईं सां मोहब्बत नसीब करे। आमीन त चओ। वो मां छो न चवां जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है। सुभान अल्लाह। ढरिया
जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। चैतो की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं। आशिक हुजूर जो सदाए तो पर हुजूर जे दगति हल उन सोहणे सा यारी रखो न नबी सा प्यार कर अखन पुटण का पो नतीजो सोहणो निकल जे पाक मोहम्मद करीम के खुदा जो कसमा चरन डिठो त सियाणा बणजी जे नबी के पत्थरन सुञातो, जे नबी के जीतन सुञातो, जे नबी के पखन परंदन सुञातो न सुञातो तो तू सामान सुञातो आ वो महबूब नबी जो वडे शान वारो नबी असा के मिलियो आ। कंहिंखे नू नजीउल्लाह मिलियो, कंहिंखे लूत नबी मिलियो, कंहिंखे दाऊद नबी मिलियो, असा के मिठड़ो मुहम्मद करीम मिलियो थव। जे नबी जला 1.25 लाख नबी भी रब को रोई दुआऊं घुरंदा विया, रब असा के नबी न करे हां इन दिलबर जो उम्मती करे हां। शुक्र कर जो बिना घुर जे मिठे मुहम्मद के कलमे जी दौलत सा नवाजियो थई। रब जी तो असा ते जो वडी मेहरबानी करम नवाजी। मां तो चवंदो आ 12 बजे का वाइज करण ई आज मुर्दे ते यासीन पढ़ 12 थी आन असा जा दोस्त। मां तो एड़ो रिवाज किथे न डिठो आ। लाड़कणे में अग में लाड़कणे वारा हल हला जमात के थकाए पहुंचे हाणे 12 में अले छाए असा मुसलमानन के कुरान बुधण जे लाए विचारन के वक्त मिले ही मसमस तो पो उनियन के भी विहारे विचारा हो भी चवंदा हाणे वनी सुमो मुला मथो हणन वनी निंड्र कयो। ओ निंड्र के प्यारे करण वारा ये निंड्रू वनी कबर में कजाई हे जाग जागण जी मौसम थई। परचाए रब के परचाए मन अखिन मा गोढ़ो निकरी पवी, गोढ़ो जमीन ते निकरंदो मथो माफी जो फैसलो थी विंदो। परचाए रब करीम के परचाण की रात थी अजो की रात खुसूसन जुम्मे की रात। दोस्त कोशिश करे लाड़कणे वारा चवंदा आहिनि त रात जुम्मे जी हुजे जीअं सभिनी खे सुबुह जो मोकल हुजे, सॼी रात वेही क़ुरान पढ़ ॿुधनि त ॾींहं जो बिस्तरे ते लेटी भली पो। पर पोइ बि टाइम न आहे हिननि खे निंड प्यारी आहे, हिननि खे आराम प्यारो आहे। मोबाइल जा आशिक़नि वञी घर खोले मोबाइल ॾिसंदा बाक़ी क़ुरान ॿुधण लाइ टाइम। ओच तो मौत ईंदी कबर में हलियो वेंदे अकेलो पियो हूंदे पोते दाहूं कुका पियो कंदे रब खे रहम न ईंदो। पर चाहे कंहिंजे रब करीम के जेको वॾो मेहरबान ते रहीम करीम आ। अचो न साईं जे दर ते उन रब जो मिठड़ो कुरान ॿुध। हे उहो कुरान मजीद थी खुदा जो कसम जे कुरान मजीद के मुझे मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पत्थरन जे मींह में पढ़ियो। हे उहो कुरान मजीद थी जो मुझो सोनो हबीब नबियन जो नबी इमामुल अंबिया ताइफ जे शहर में जडे दीन की दावत खणी विया त ताइफ जे शरीरन बदमाशन लुचन लोफरन हुजूर से जी गाली न बुधी पत्थरन जा मींह वसाए नबी से के जख्मी करे छड्यो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म में खून मुबारक निकरे तो पियो। जिब्रील अमीन लही आयो नबी से के चवे तो सोना इनन जालिमन दरिंदाना हरकत करे तो मुहम्मद करीम के इजायो आहे। मुजा साईं हे शहर जबलन जे विच में आहे, हथड़ा मुबारक तवा खड़ो आमीन मां तो क्या रब को मोकल तो वठी अचा। हे विच जबलन में आहे, हेडो वारे जबल के हेडे छिके, हेडो वारे के हेडे छिके छड़ो हिय पान में मिलाइंदो मान अटो थी विंदा कीमो थी विंदा नालो निशानी मिटजी विंदन। पान फरमाए त जिब्रील तू मूंखे नथो सुञाणे यार, मां नू नजीउल्लाह न आहियां, मां दाऊद नबी न आहियां, मां ॿियो नबी न आहियां, मां मुहम्मद रसूलुल्लाह आहियां, मां त पिटण न आहियो आहियां, मां त ख़ैर जो दुआऊं खणी आयो आहियां। हथड़ा मुबारक मथे थी अल्लाहुम्मा हदी कौम व इन्नहुम ला यालमून। मां सुभान अल्लाह जो रड़ियूं ॿुधण थो घुरां। अल्लाह कंदो तहां जो दाहूं ॿुधी घरन वारा भी मनो थी अचनि। छो त इंशाअल्लाह कायदे सिंध जो बिरादर अल्लामा तारिक खालिद महमूद जो सन का विचारो पंथ करे तहां लाए हलियो आ। पर तहां वट वेहण जो टाइम ही कोने। कदर क्यों कुरान वारन जो, कदर क्यों आलमन जो, कदर क्यों हिनन मोती जे दाणन सगोरन आलमन जो। मन इन्हन जी महफिल में वेहण के सदके रब राज़ी थी।
अचो 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 कुरान बुधो कुरान रहमत वारो बरकत वारो कुरान तवाजे गोठ में पढ़जे थो पाड़े में पढ़जे थो इलाके में पढ़जे थो हवा इन कॉलोनी वारन जे मथो रहमत थी वसे घिटी घिटी ते रहमत थी वसे मानू कावड़िया पिया हिन ते हे कुरान न पढ़न अबू जहल भी झलींदो हो वकाल अल्लज़ीन कफरू ला तस्मऊ लिहाज़ल कुरान वलगौ फीहि लअल्लकुम तगलिबून। न बुधो नी मोहम्मद अरबी जो कुरान वडो जादूगर थो जंजी जुबान में जादू जंजे गालहण में जादू जंजे घुमण में जादू बुधो बुधो ओ यार मोहम्मद कॉलोनी वारो जिन भी मुझे मिठे मोहम्मद करीम जी मिठी जुबान तक कुरान बुधंदा व्या कटा काफर भी कलमो पढ़ी जन्नती बणजी बुधो त सही न अचो त सही न ताके वेहण जो टाइम ही कोने तू त टीवी जो शौकीन तू त केबल जो शौकीन तू त मोबाइल जो शौकीन सड़ी रात व्हाट्सएप हलाइण जो शौकीन तू त यारन सा कचारी करण जो टाइम आ तोखे कुरान सा कचारी करण जो टाइम ही न मिलियो अखियों बूटींदे पोते कब्र में हथ हणंदी अदा हे किस्मत तुंजी भली आ जो हेड़ी मजलिस रब ॾिनी थई महफिल ॾाढी भली कुरान जी महफिल खुदा जो कसम मलाइक गोलींदा हिन हदीस में अचे तो जिते कुरान पढ़बो आ लखन में मलाइक लही अची उन महफिल में शरीक थींदा हिन मुंड खां वठी आखिर ते वेठा हूंदा आहिनि जड़ी दुआ थींदी आ हथड़ा खणी उहे भी चवंदा आहिनि अल्लाह हिनन के माफ कर अल्लाह हिनन ते राज़ी थी पो अल्लाह हिनन ते रब के पूरो पतो आ यानी फरिश्ता मोटी था वञन रब तो फरमाए मलाइको दियो अहवाल कैसे केड़ो अहवाल दियो जे काडे वयो एकड़ा त वन मुजा रब सा लाड़ कणे जी कुंडे कुर्श ॾिठी से के होटलन ते वेठा के मोबाइलूं पिया वेठा हलाइन पर चंद मानू एकड़ा होया जेका वेही तो जो कुरान पिया बुधन ओ फरिश्तो को छा ॾिठव से के मल रोइन पिया त के मल खिलन भी पिया रब तो फरमाए मलाइको रोइन छो पिया जिसने जहन्नम जी गाल कब्र जो अजाब पिया बुधन त ज़ारो ज़ार रोइन पिया मलाइको खिलन छो पिया जिसने जन्नत जो नेमतूं बुधन पिया जन्नत जो गालियूं बुधन पिया हूरन जो तारीफूं बुधऊं खुशीअ मो खिलन पिया रब तो फरमाए मलाइको ॾियो ख़बर भला इन्हनि जहन्नम ॾिठी आहे जिसने जहन्नम कान ॾिठी अथनि जेकॾहिं जहन्नम ॾिसंदा त रोई रोई मरी वञनि हा भला जन्नत जैसे जन्नत कान ॾिठी थन जे जन्नत ॾिसन हा तो को धिक्का ॾेई भी हेड़न महफिलन को कढे ने हा पो भी घर न वञन ओ मलाइको छा ॾिठो थन जैसे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब हेड़े मारे निहारो ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन ओ मुजा मिठड़ा रब करीम उन ॾिठे तुझे कुरान ते ईमान आंदो थन अल्लाह फरमाए तो मलाइको शाहिद थी जो अजो की घड़ीअ जे सदके मां जिंदगी जे गुनाह जी माफी ॾेई उतर में जन्नत जो सोन जो माड़ियूं थो कयो सन यार कयो सिन सा प्यार उजागा करे हिन कुरान जे करे जेकॾहिं हिन कुरान जी मजलिस में वेही उजागा कई आलमन जी ज़ियारत कई नेकन सालिहन जी ज़ियारत कई त क़यामत में नेकन सां गॾु जन्नत में तॾहिं शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह चए थो हल त उन्हनि सां हल चओ न सुभान अल्लाह हल त उन्हनि सां हल जेके हली ॼाणिन उन्हनि सां न हल मत हली हाल विञाइन चए थो वेह त उन्हनि सां वेहो जेके वेही ॼाणिन उन्हनि सां न वेहो मत वेही वक्त विञाइन चए थो ओर त उन्हनि सां ओर जेके ओरे ॼाणिन उन्हनि सां न ओर मत ओरींदे ओरे रहिजी वञी चए थो कख सड़े पन सड़े सड़े साओ गाहो जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे रिझाए पंहिंजे रब के करीम रब जे दर ते मोटी अच उन साईं जे कुरान सां मोहब्बत रख खुदा जो कसम इन कुरान मजीद के पुठी न ॾींदो करे उहो कुरान मजीद थी जे कुरान मजीद के हजरत अबू बकर साईं पढ़ियो त सिद्दीक़ अकबर बणजी वियो सोहणे उमर पढ़ियो त फारूक आज़म बणजी वियो हजरत उस्मान पढ़ियो त ज़िन्नूरैन बणजी वियो मुंहिंजे मुर्शिद अली पढ़ियो त चो हैदर करार बणजी वियो चओ न सुभान अल्लाह हे कुरान रहमत वारो कुरान बरकत वारो कुरान शान वारो कुरान और जैसी ते आवाज पहुंचे थो ते रहमत जो मीह थो वसे
मां दिली दुआ करण आयो आं त अल्लाह ताला हिन यार मोहम्मद कानूनी लाड़ करने वारन के कुरान जी समझता फरमाए। छा रखियो आहे इन गानन में, छा रखियो आहे साज़न में। असां जा छोरा रात जो मोबाइलन में या अलाए छा हितो कनन में हणी वरी पिन हेठो मोबाइल में अंदर टपाए करे सॼी रात वेठा हलाइन था, गाना था हलन, साज़ था हलन। खुदा जो कसम आहे हिकिड़े नौजवान जो जनाज़ो खयो, ओॾो मौत अची वियो। कनन में साज़ वॼंदा रहिया, साज़ वॼंदे वॼंदे मौत अची वियो। क़बर जो मेहमान वञी पड़ियो। इन क़बर में न माण्हू जो छा हाल। कुरान को परे हिन त माण्हुनि जा हशर बुछड़ा हिन, जेके कुरान जे वेझो हिन, आलमन जे वेझो हिन। खुदा जो कसम आहे उन्हनि जे दिलनि में खुदा जो रब खौफ। मांखे हाणे दोस्तनि ॿुधायो त उमरकोट जे इलाइक़े जे अंदरि हिकिड़े नौजवान पंहिंजी अमड़ सां ज़िनाह कई। कावड़िया वेठा आहिनि से मुल्हनि मुल्क विञायो आहे, आलमन सालियन त कुरान ॿुधायो आहे त मन जाहिल क़ौम मन सुधरी पवे। ओन कुराड़ी अमड़ सां एडो जुल्म कई। कुराड़ी मीडिया ते आई, रोए पई, चई हो पियो चवे मां ज़िना कई आहे पर ग़लती में भुल में कई आहे, नशाई हो, नशे में हो। मां थी चवे हिकु भेरो न ॿ भेरा ज़िना मूंसां कई थई। छा थी वियो आहे? पीउ मां जी बेइज्जती थिए पई, बेहरमती थिए पई। आलिम न हुजनि त रिश्ते भोला थी वञो हा। दादू जे पासे दे मुखे दोस्तन बुधायो खैरपुर नाथन शाह को थोरो अॻियों हिकिड़ो जोड़ेन जन जो खानपुर में ॻोठा चोते भरसा बबर बिरादरी जो हो, जेको 30 साल मुखे बुधायो जैसे मक्के मदीने में पैसा कमाईंदो पुटन दे मोकलींदो रहंदो हो। हलंदे हलंदे 30 सालन खां पोइ कमज़ोर थी वियो, पोड़ो थी वियो। घर आयो त पुटन खे चयो ॾे हवाल एतिरा पैसा मोकिलिया मां काॾे कयो। पुट हुन खे जवाब ॾेई न पिया सघनि, छो त हुननि अयाशन ते हुन जी दौलत बर्बाद कई। अबो वीचारो कमाईंदो रहियो, 30 साल मेहनत कई, हाणे कमज़ोर थी पियो, बीमार थी पियो त घर आयो। नालायकन पुटन अबे जी इज़त न कयूं। हाणे सलाह मशवरो कयो त अबे खे ख़त्म कयो, अची घुटा ॾेई पीउ खे मारे रोड ते फिटी करे चई हे तव्हांजो इलाइक़ो आहे, परे त कोन्हे। छा थी वियो आहे? तारा नथा पढ़जनि, कावड़िया वेठा हो आलमन जे वाइज़ असर जे करे खुदा जो कसम पीउ मां जा फर्मा बरदार माण्हू बणिया आहिनि। माण्हू ज़िनाहुनि खां बची विया आहिनि, न त माण्हू रिश्ते भोला थी वञनि हा। हे उलमा जी मेहनत हो। आलमन जे वाइज़नि जलसन में हज़ारे बेनिमाज़ी निमाज़ी थिया आहिनि, हज़ारे मुशरिक मुवहिद थिया आहिनि, हज़ारी ज़िना खां तौबा ताइब थी नेक साले मुत्तकी परहेज़गार बणजी विया आहिनि। कुरान जा वाइज़ ॿुधी हज़ारे पीउ मां जा नाफरमान फर्मा बरदार बणिया। अॼु अबे अम्मा जी बेइज्जती थिए पई, अबे अम्मा जी नाफरमानी थिए पई, पोड़ा वीचारा रत जा गोड़ा था हराइनि। साईं मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह पीउ मां जी ख़िदमत नसीब करे। आमीन त चओ न। हेॾो कुरान फरमाए थो वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। कुरान आ न, कुरान तो फरमाए इबादत अल्लाह जी कयो, पीउ मां सां सोना हलो। असां पीउ मां सां सोना न हलंदाऊं। दोस्तनि यारनि जो छोड़ो फोन अचे अधरा जो बीठो आहे शह, पीउ झलेस तो छोरा बदमनी लगी पई आहे, बेहयाई लगी पई आहे, उरूज ते बदमाशी लगी पई आहे। न निकर न निकर न निकर चे बाबा तू पोड़ो थियो आहे, तू चरियो थियो आहे। नौजवान खे जवानी ते मस्ती लगी पई। खुदा जो नालो थव, खुदा जो नालो थव। पीउ मां जी बेइज्जती न कयो, हिन जा हथ खजी वई, हड़ हली वई। ओ नौजवानो पीउ मां जी मिल्कियत न ताड़ियो, पीउ मां जी ख़िदमत कयो, पीउ मां जी इज्जत कयो, पीउ मां जी ख़िदमत कयो। हिननि जी ख़िदमत में जन्नत मिलंदव। ये दुनिया खत्म थियण वारी थव। कुरान तो फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। अब तो फरमाए हर शे फना थी वेंदी पर हमेशा रहण वारी ज़ात रहंदी त अल्लाह जी रहंदी। हे असां जो नौजवान दोस्त इम्तियाज अहमद साहब हर जलसन में वनी कुरान जा वाइज़ जलसा भरे चप्पे चप्पे ते पहुंचाइंदो आहे। मन को सुधरी पवे, मन क़यामत में मुझो भी आमाल सोना थी पवन, ज़ख़ीरो सुठो निकरी पवे। मन इन जे करे रब मुते भी राज़ी। जलसन वाइज़न कोई बुधण जे लाइ तैयार न, साज़ ऐं गानन जे पुठियों। हेरो नबी तो फरमाए सौतान मलऊना, नबी तो फरमाए बिन आवाज़न ते अल्लाह जी लानत आ। ओ अदा खुदा जो नालो थव, रात दी मोबाइल जे कढ न पओ, इन कुरान के पढ़ो।
इनके ॾिसंदो अंधा थी वेंदो, दीद खुटी वेंदव, नज़र हली वेंदव, इनके पढ़ंदो नज़र तेज थी। हबीबकोट स्टेशन जी भरसा मां उते वियमि, ॻोठा हबीबकोट। हिकिड़ो कुराड़ो हो, अच्छी ॾाढ़ी सां हो, क़ुरान पे पढ़े पर जोर कुराड़ो। मां भरसा वेही पुछियो, मां चाचा ॾे ख़बर उमिरि घणी थई? मूंखे चए 120 साल उमिरि। तो नजर पवे थी कैसे खुदा जी मेहरबानी आ, जिंदगी गुजरी वई आ। रोजानो कुरान मजीद जा 15 सिपारो पढ़ंदो आ, न पढ़ंदो आ त निंड ई नहीं ईंदी। जहिड़ो टाइम मिलंदो आ वेठो कुरान पढ़ंदो आ, वेठो कुरान पढ़ंदो आ। पढ़ त सही न कुरान। कुरान के पढ़ ठिकर भी तुंहिंजा सोना थी वेंदा, पर तू कुरान खो परे तड़ी दरपदर थियो आ। कुरान सा यारी रख, कुरान सा इश्क रख, कुरान सा प्यार कर, है कुरान तोखे जन्नत पहुंचाई। अचो अचो यार मोहम्मद कॉलोनी वारो, इन नौजवान सैफुल्लाह मक्सी जी मेहनत अल्लाह हिन जी मेहनत के कबूल करें। जे पाड़े वारन जिन भी खैर में हिस्सो वरतो, दोस्तन अजीजन खैर में हिस्सो वरतो, अल्लाह ताला उन जी भी ज़रे ज़रे खैर के कबूल फरमाए। ॾींहुं क़यामत जेका नेकी न हूंदी, इन कुरान मजीद के जलसे में महफिल रसूल जो जलसो रखियो वियो, सोहणे नबी जी ख़त्म नबूवत जे शान में जलसो रखियो वियो। मां खुदा जो कसम खणी इन महफिल में चवां थो, इन कुरान जे साम्हूं ॾींहुं क़यामत जे मिठो मोहम्मद शफ़ात। गैर मुसलमान जी वडी तबलीग हले थी, कादियान जी तबलीग हले थी, नबी जी गुस्ताखी पिया करन। असा मुसलमान अञा घरन में वेठा। तोखे असा के गैरत अचण खपे। जो मुसलमान बेगैरत न हुंदो आ, गैरत वारो हुंदो आ। ओ जो नबी जे मथो सिर भी जो असा घोरींदासे। असा पाक मोहम्मद अरबी जा दीवानो चपे चपे ते शहर जे कुंड कुर्श में जो नबी जो शान बुधाईंदा। असा जो नबी सोहणो हो, सोहणो हो, हसीन हो। तू हिन कादियानी मिर्जाई के नबी थो चवे जेको अख को काणो हो, बेईमान हो, रब इन के मौत न हो। त गंदी लेट्रिन में नालीअ में मारे फटकाए फटकाए रब उन के मारे। सुनो नबी असा जो एडो हसीना जेके चोडीअ जो चंड ॾिसे भी शर्मिंदो। वाह साईं जमाल मुस्तफा मां जो घर हले वियो। अल्लाह अल्लाह मां दुआ करण आयो आ तो सोहणे नबी असा रब सच्चो प्यार नसीब करे। आमीन तो चओ ना। असा जो सोहणो नबी एडो सोहणो, एडो हसीन जो चोडीअ जो चंड से भी शकी थे। तड़े शाह अब्दुल लतीफ भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह चंद्र के तके पियो चवे, चंद्र चोॾींहं रात जा भली तू 100 करी सिंगार। सुभान अल्लाह धरी आया लगे तो तहां जा सेल भी सड़ी है। चंद्र चोॾींहं रात जा भली तू 100 करी सिंगार। चंद्र चोॾींहं रात जा तू भली 100 करी सिंगार। पर पहुंचे न मुझ पिरीअ खे तोड़े हिला करी 1000। के तो तुझी सब जमार मुझे दिल पर जो दम हिकड़ो। जो कुरान के बीचोड़ो पे वज़ुहा वल्लैली ज़ा सजा। सुभान अल्लाह ढरिया वज़ुहा वल्लैली ज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजदिक यतीमन फआवा। जादे जो कुरान के खोले पढ़दो विदे सोने मोहम्मद अरबी जी सारा ही सारा तू असा न मञो से त छा थी पियो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जंग जे बलाउन भी सुञातो। दुनिया तो के भुलाई दिया हे देवबंदी हिन वहाबी हिन नबी के न मनीदा आहिनि। अदा जेको हुजूर के न मने उहो मुसलमान थी सके थो। असा जे नबी जहिड़ो असा जो ईमान आ त दुनिया में को थियो आ न थींदो, न आयो न ईंदो, न जायो न जमंदो। असा जे नबी खां पोइ नबूवत जा दरवाजा बंद। तॾहिं मुझे महबूब फरमाया खातमुन नबीयीन ला नबी बादी।
अल्लाह जो नबी आखिरी नबी आ फरमाए मुखों पो नबियत जो दरवाजो असां उन महबूब जा दीवाना हूं चओ न सुभान अल्लाह ओ जे नबी के इंसानन तो सुञातो पर जे पाक मोहम्मद करीम के जानवरन भी सुञातो साहवारी शय तो सुञातो पर बेसाहिन पत्थरन भी सुञातो असां जो सोहणो मोहम्मद जो वडे शान वारो नबी वडे मर्तबे वारो नबी वडे मकाम वारो नबी वडे मर्तबे वारो नबी खुदा जो कसम जे घिटी मोटर पे जेकड़े तो असां तो लंघी वणो त हर को दसिंदो सही तो सही जमाल मुस्तफा आयो हो सही हलियो वियो पर अले काडे वियो इन चौक खो अले हेडे हलियो वियो दे हेडे हलियो वियो साहब फरमाइन त मदीने जे मीर सां मिलणो पवंदो हेडे होडे वणणो न पवंदो हो जे भी घिटी जे चौक ते अचे बींदासे त घिटी दसींदी ही उन घिटीअ में खुशबू थी वेंदी ही जणो को अतुर जो बोतलूं हारे वियो आ मदीने जो मीर तो गुजरी वेंदो त उन में खुशबू थी वेंदी ही असां घिटी मो लंघऊं का शय न थे मदीने जो मीर टपे त घिटी भी खुशबू उहा धरती भी नबी से जे पेरन के चुमियूं पाईंदी ही त मां बख्तन वारी उहा जमीन भी खुशी मो न मापंदी ही त सोहणो साईं मुझे मथो कदम थो रखे मुसलमानों कलमे वारो यो मिठड़ो मोहम्मद करीम सोहणन जो सरदार नबी असां के मिलियो थव ये नबी जे करे रब असां के छडी वेठो आ न त तो असां जा हाल पूरा हिन असां में एडा गुनाह हिन असां मिंट त परे हिन जमीन ते रहण जे एक सेकंड भी काबिल ना अब आयूं हर ठगी असां में बुराई असां में चोरी असां में कूड़ असां में मिलावट में भी असां सब को पहिरे नंबर जाथे जी वन मुल्क पाकिस्तान जो रोशन नालो जैसे पाकिस्तानी तवा ब नंबर है सऊदी वारा भी चवन ब नंबर दुबई वारा चवन बिया चवन छा के असा मिलावट में होशियार माखी भी खणी इंदो मिलावट वारी वो कसम कुरान जा वेठा खणदो हां सही खीर भी दिंदो चसे कुरान ते मजाला जो महल में पानी विधो मां मन्या तो तू पानी न विधो आ पर पानी में खीर तो विधो मां दुआ करण आयो आ अल्लाह मिलावट का बचाए नबी तो फरमाए मन गशना फलैस मिन्ना फरमाए जो को कैसा धोखो तो करे मुझी उम्मत मा निकरियो न क्यों मुसलमान सा धोखो न क्यों फिराड मरणो हिकड़े दी जरूरत हो कब्र में प्या हुंदो वात में मिट्टी पई हुंदई जे दुनिया जला हिरस कहीं वेठो आ अन्या भी अचे मां चवा तो दुनिया सा तो असा जो पेट न भरबो भाऊ तो असा जे पेट के मिट्टी लटे सके थी बाकी दौलत सा असा जो पेट भरबो करोड़पतिया चवंदो अल्लाह करे अरब हुजन अरब आयस चवंदो खरब मेड़ मेड़ा लगी पिया मुल्क पंजो छडे बेन मुल्कन में कमाए तो पो भी पूरी काने तुजी पूरी किए पवंदी पूरी तड़े पवंदी जडे सोहणे कुरान सा सच्ची यारी हो वो बरकत भी पवंदई नमाज होंदई नमाज जे करे बरकत भी पवंदई रहमत भी वसंदई पर असा जे झुगड़न मा नमाज हली वई मर्दन मा नमाज वई औरतुन मो नमाज वई नंढन मो नमाज वई वडन मा नमाज वई नौजवानन पोढ़न मो नमाज हली वई पो पुछेस त रोजी में बरकत चवे तो कोने पो बरकत किए पवे जंजे घर में नमाज कोने उन जे घर में बरकत ही नाही अगे जमाने जा मानू हिकड़ो कमाईंदो हो घर जी सजी आकई खाईंदी हाने सब ता नंढा वडा कमाइन मायूं भी विचारियों घर में मेहनत करन के टोपड़ो थी देन के रिलियों थी सिबन के छातियों सिबन के कपड़ा दर्जानी लगी पन पो भी पूरी काने तो त नमाज काने एडो कुरान फरमाए तो वमन आरज़ अन जिक्री फ इन लहू मईशतन ज़नका रब तो फरमाए जो को मुझे जिक्र का मुंह मोड़ी दो जिक्र मा मुराद नमाज फरमाए मुझे सदे खारू गर्दानी कंदो मा दुनिया में मईशत तंग करे छडी नमाज दिसण में मिलकत घणी होंदी दौलत घणी होंदी पर पूरत न हुंदस साईं दुनिया में हाल क़यामत में शा कंदिस कुरान तो फरमाए काल रब्बि लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा अल्लाह रब तो फरमाए क़यामत में बई अखियों खसे करे अंधो करे नाबीन करे जहन्नम में धिको दींदो मां जे चवे क़यामत में अंधो थी उठा पो भल नमाज न पढ़ भल कुरान न पढ़ भल कुरान सा मोहब्बत न रख जे चवे क़यामत में सजो थी उठा इनी अखिन सा अबे अमर जी ज़ियारत क्या इनी अखिन सा रोजे वारे मोहम्मद जो दीदार क्या इनी अखिन सा नबी जे यारन जो दीदार क्या इनी अखिन सा अल्लाह जो दीदार क्या पो नमाज सा प्यार नबी सिंह के नमाज सा डाढो प्यार
नबी से फरमाए जो लतु कुर्रतु ऐनी फिसला फरमाए नमाज मां मोहम्मद जी अखिन जो ठार तो केड़ा केड़ा पढ़ंदो असा मुसलमान नमाज जे वेठो ना नबी साईं जो साहबियो हुजूर साईं दे आयो जैसे मुजी रोजी तंगा दुआ तो घरो साईं जन दुआ न घुरी माडे कोई दो मा चन दुआ घुरा स मन 100 200 ये ना तावीज़ी मुला दे विंदो चलो मडे 500 कढास तावीज़ लिखी दुआओं ने मौलवी जी दुआओं साईं तावीज़न सा रोजी तुंजी वदे हैफ हो जे पो तुंजी मुसलमानी में नबी से वट सहाबी आयो जैसे मुजी रोजी लाए दुआ घरो मुजी तंगी खत्म थे चओ न सुभान अल्लाह नबी से फरमाए पुत्र दे खबर घर जा भाती नमाज पढ़ंदा थी जैसे सबई पढ़ंदा हिन फरमाए मत कोई रहल न हो जई मत को गुसाईंदो न हो जई नबी से जो सहाबी चवे तो से सब पढ़ंदा न से फरमाए ता वरी भी वनी जांच कर सहाबी फरमाए तो लिकी लिकी दिसंदो रहम 8 डी दिसंदो रहम एक भी बेनमाजी न हो 8 डी लिकी लिकी दिठम एकड़ो भी बेनमाजी नजर न आयो नबी से वटायम साईं कुर्बान वना सब नमाजी हन फरमाए पो भी बरकत काने जैसे पो भी बरकत नहीं पान फरमाए ता दे खबर घर के चौदीवारी अथी अर्ज करे तो मोजा साईं मां गरीबा मिस्कीना मुके चौदीवारी कढण जी ताकत काने पान फरमाए ता जे करे गरीब मिस्कीना चौदीवारी कढण जी ताकत नथी पो घर के लोढ़ो दे साहबी हो हाजुर साईं वनी लोढ़ो ॾिनई लोढ़े ॾियण खां पोइ तंगी ख़त्म थी वियसि रोज़ी कुशादी थी 8 ॾींहंनि खां पोइ नबी साईं ॾे आयो साईं फरमाए पुट ॾे हवालो अर्ज करे तो मोजा साईं जॾहिं खां वठी पर्दो कयो थम तंगी ख़त्म थी वई आहे चओ न सुभान अल्लाह साईं फरमाए पुट शादी बरकत तो समझे जैसे पर्दे जी बरकत फरमाए पुट पर्दे करण जे करे तुंजी तंगी खत्म न थिया पर्दो सवाब जो कमा पर पर्दे न होजण जे करे यो आम रस्तो हो तो नमाजी भी लंगंदा हा त बेनमाजी भी टपंदा हा बेनमाजन जी नहू सितवारी नजर तुंजे घर ते पौंदी ही रब तुंजे घर में बरकत कढी छडी दो यार मोहम्मद कॉलोनी वारो बेली कसम तो अल्लाह जो जंजी सजी घर जी अ कह बेनमाजी होजे उन घर जो शाहाल हां साईं असा जे घरन जा ये हाल जे पान नमाजी त घरवारी बेनमाजी ये जाले मुर्स नमाजी हन त पुत्र बेनमाजी जे पुत्र भी नमाजी आ त नूह बेनमाजी खुदा जो नालो थो नबी से फरमाए हिक नमाज कज़ा करण जे करे हिक घर जे भातीअ को नमाज कज़ा थी पवे पोखणी कज़ा करे पढ़े भी साईं फरमाए नहूसियत जे करे अल्लाह पाक उन जे घर में 40 दिहाड़ा बरकत कढी छडींदो वधिक ता हाणे पाण फैसलो करो जंजी हिक नमाज कज़ा थे पोखणी पढ़े भी 40 डी बरकत नथी बचे जंजे घर जा सजा भाती रात जो सुमन सुबह जो सिजो बरे ते पया होजन शायन घर जो हाल बेनमाजी न थियो रात जो बिस्तरे ते सुमो था या निंड भी रब जी नेमत थो निंड रब कराए वथो असर जे टाइम ते वरी बांग मिलंदी आ मौज़िन वरी बनवा जुमला चोंदो छा चोंदो अस्सलातु खैरुम मिनन नौम असा दे चोंदा आहिन पुता हां दे चोंदा आहिन अस्सलातु खैरुम मिनन नौम चेतो नमाज निंड रखो भलिया ए वेठो पासा चोरी दो इतरे ते शैतान जी भरसा में मथे के ई जोर थो देस पेरन के जोर थो देस चेतो नुम तु या हबीबी प्यारा यार सुम निंड कर मुला जो मथो खराब थियो अधरा जो बांगनी वेंदो सियारे जे मौसम में सवड़ वेड़ींदो जे एसी में सुतो पियो गर्मी में वेंदो अंदर भी ली वेड़ींदो जने मुला जो मथो खराब थियो बल्फ बंद कयो छो था मुखियो थारियो अञा देर सां थंदम अची शैतान माटा दी सुमारे तो सिजो बरे तो हदीस पाक में चए तो मुझे सोने हबीब नबियन जे सरदार नबी जा परवानो शैतान कन्न में पेशाब करे परे थी बे करे चवे तो भली सुतो पियो हो तू मुझो वडो भावा मा तुजो नंढो भावा घेर कबर में पो तुजी खबर पौंदी मां खुदा जो हिक सजदो विञायो थम ॾींहं क़यामत ते लानत थी हिक सजदो ओहो भी ताज़ीमी सजदो आदम नबी जो रब जो हिकड़ो हुक्म न कयम हिक हुक्म न मञम रब मुखे जन्नत मो तड़े कढी छडियो इन्ना अलैका लानती अल्लाह इन्ना अलैका लानती ला यौमिद्दीन
रब चयोसि निकिरी वञ पलीत निकिरी वञ मुंहिंजी जन्नत मां छा चयो रब चयोसि सजदो कर चयोसि मां वरी इन्हीअ जे अॻियां अना खैरुम मिनहु खलक़तनी मिन नारिन व खलक़तहु मिन तीन। अल्लाह मां जी बीमारी का बचाए शैतान मां कई साईं मां हिन को भलो आहे मिट्टीअ मों ठहियो आहे मां बाहि मों ठहियो आहे। रब साईं चयोसि ओ पलीत शैतान तूं केरु थींदो आहे जो मिट्टीअ वारे खे घटि करे बाहि वारे खे मथे करे इहो त मां रब आहियां जे बाहि वारे खे घटि करे मिट्टीअ वारे खे मथे कयां बि मूंखां केरु पुछण वारो। उन शैतान जे मथों अॼु ताईं लानत जा मींहं था वसनि। शैतान बि चवे थो ताज़ीमी सजदो मान क्यों लानत थी वसे तूं त कई ख़ुदा जा ने सजदा विञाया आहिनि। सुबुह जी नमाज़ बि तो न पढ़ी ज़ोहर बि तो न पढ़ी मगरिब बि तो न पढ़ी राति जो गोगरा हणंदो रहे बिस्तरे ते सुतो रहे तोखे शर्म न आयो नमाज़ न पढ़ी सुबुह जो बांग मिलंदी रही पोइ बि तूं रब जो दर न वरितो। अॼु वाइदो कयो त नमाज़ पढ़ंदासीं हे जलसा ईअं छड़ो सुर ॿुधणा न आहिनि मौलनि जूं रड़ियूं ताहूं ॿुधणियूं न आहिनि पर कुझु न कुझु ॿेली अल्लाह जो वास्तो ॾियांव थो जलसनि मां कुझु फ़ाइदो वठो जलसनि मां कुझु खणी वञो। अॼु वाइदो कयो त घरनि में वञी बच्चनि खे सुबुह जो उथारे नमाज़ बि पढ़ाईंदासीं त क़ुरान जी तिलावत बि कराईंदासीं। अॻे ज़माने में मर्द अज़ान मिलंदी हुई त मस्जिद ॾे ईंदा हुआ औरतूं वीचारियूं सुबुह जो असुर जो उथी नमाज पढ़ी कुरान की तिलावत करे पुहारी खणंदी हूं भी जिक्र हलंदो जिक्र अज़कार हलंदो अल्लाह अल्लाह हलंदी ही खुदा जी रहमत घरन ते वसंदी। मानी पचे त मानी में जिक्र हाने जिक्र वयो हाने मायूं मानी पचाइन थियूं भी हिक हथ में मां त इहा हालत ॾिसां थो अले छा थियो असां जो मुल्क तबाही जे किनारे ते आहे पर निठ मिठे नाले वारे महबूब मुहम्मद जी दुआ हुई तरफ केड़ा भी गंदा आहिनि मां मुहम्मद जे मिठे नाले जे करे रहम कजाई न त असां रहण जे लाइक ई नाहे। ये आहे लेकिन हर बुराई असां में ज़िना असां में गिला जी बीमारी भी असां में चंगा भला तस्बीह हथ में पटका बदा पिया ॾाढ़ियूं लगी पियूं मस्जिद जे मुसल्ले ते वेठो आहे भी गिला जी बीमारी हेॾो नबी तो फरमाए अल गीबतु अशद्द मिन ज़िना फरमाए गिला ज़िना खां भी पुछड़ो नबी से फरमाए तवा में केरा जो को पंजे मोल भा जो गोश्त पट्टे खाए नबी से फरमाए जो को पंजी गिला तो करे कंजी गिला तो करे इए समझो पंजे मोल भा जो गोश्त पट्टे खाए। अगे मानू गिला कंदा हा उन जे वात में धप होंदी ही भरसा को वेही न सकंदो हो हाने मिठे नाले वारे महबूब जे करे रब दुनिया में जलील नथो करे पर कब्र में घिरण का हशर मां दुआ करण आयो हां अल्लाह उन सोहणे नबी सां वफादारी नसीब करे आमीन त चओ उन नबी सां वफादारी कर उन मिठे नाले वारे सैया सां प्यार कर। अज वायदो कर त नमाज पढ़ंदुम चओ पढ़ंदो नमाज पढ़ंदो दुनिया में भी दुखिया न थींदो कब्र में भी दुखिया न थींदो क़यामत में भी दुखिया न थींदो। नबी से फरमाए बेनमाज़ी मरंदो वींदो कब्र में पुजंदो वींदो कब्र बाहि जो तनूर बणजी वेंदसि। साईं फरमाए नमाज़ी मरंदो वींदो कब्र में पुजंदो वींदो कब्र जन्नत जो बाग बणजी वेंदसि। कब्र चवंदी ओ खुश नसीब बाना गणती न कर तू मुंह में आयो आ मां ॾिसण में मिट्टी जो खॾो हां पर तुंहिंजे लाइ जन्नत जे बागनि मां बाग बणजी थी पवां। नबी से फरमाए बेनमाज़ी मरंदो थो वञे कब्र चवे थी ओ बदनसीब तू जमे ही ना हाथ भलो ओ अदा अल्लाह जो नालो थो जंहिंजो खाओ था उन रब जो सतो वो मयार थो मयार उन के दिबिया जैसा मोहब्बत हुजे अल्लाह के पाना ॾाढा प्यारा है तने मयार दींदे फरमाया अय्युहल इंसान चओ न सुभान अल्लाह साईं इंदो अल्लाह मा साहब कोन या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम हत फरमाए ए इंसान केड़ी शे तोखे धोखे में रखियो आ वो जो मां जड़े मेहरबान मां जड़े रहीम मां जड़े करीम रब जे नाले को परे करे छडी जो बांग मिली तू मुझे दर ते लड़ी ना
वडेरे जो सॾायो रईस जो छॾायो मोतबर जो सॾड़ो आयो डुकंदो भजंदो आहे मत रईस कावड़ जी न वञे मत सरदार कावड़ जी न वञे सरदार कावड़ जी यो छा थी पियो जे रुठल रब नाराज़ थी पियो त कावड़ जी वेई त हड़ हली वेंदई उन साईं जो सॾ ॿुधी अच जेको मुल्कनि जो मालिक थी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बांगो चए तो अल्लाह अकबर ओ दुनिया जा सरदार अल्लाह वडे जो सॾ ॿुधी न अचे ईअं जहिड़ो इंसान केड़ो सॾबो इहो नीमक हलाल न सॾबो नीमक हराम सॾबो जंहिंजो खाओ था जंहिंजो पियो था उनजो सॾो खाराए केर थो ॻाल्हायो त सही खाई पी वेहे थोड़ो हाज़मो खराब करे छॾे लाड़कणे जा डॉक्टर हुले जे हाज़मो ठीक न करे त केर पुछे हाज़मे के दुरुस्त करण वारो भी साईं मुझो हाज़मो खराब आ साईं जमाल मुस्तफा आहे को डॉक्टर हिन माल को टिक्की फोटो खपे न वारो कर साईं मां मराई इनी हाज़मे के दुरुस्त करण वारो भी वो अल्लाह वा तो उन साईं जो दर छो तो छड़े उन साईं जे दर ते हलियो आ जंहिंजा 24 कलाक माफ़ी जा दर खुलिया ई खुलिया पिया है साईं अमीर जी 24 कलाक दुनिया जे ऑफिसरन जा दरवाजा टाइमन ते खुलन था पर हुन जो दर 24 कलाक खुलियो पिया हो तो चवे सजण जी देर थी मुझे बुधण जी देर ना है ओ मुझा मिठा रब्बा ओ हिन कॉलोनी वारा यार मोहम्मद कॉलोनी वारा था चवन रब सा को केतरो परे रब के सजो हितो केतरो परे लाड़काणे जे केड़े चौक जेतरो परे आ जो सा के वणो पवंदो रब तो फरमाए नहनु अक़रब इलैहि मिन हबलिल अल्लाह फरमाए तो इंसान तुझी साह वारी रग भी परे मां अन्या भी तुझे वेजो हा फरमाए इज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब चओ न सुभान अल्लाह ढरी थी वई अन्या शहीद जो बचड़ो थो अचे पहुतो ही ना है त हाणे को माणजी विया इज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई ज़ादान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। रब तो फरमाए पूरी दुनिया मुखे हिक टाइम ते सडे को चवे मौला मुखे पुत्र जवे दे को चवे मौला मुखे न्याणी दे को चवे मौला मुखे घरवारी दे को चवे मुजा मौला मुखे कार दे को चवे मुखे पुत्र दे को चवे मुखे ही शय दे अल्लाह फरमाए तो समूरन जो दुआऊं भी बुधण वारो आ त दाहूं भी बुधण वारो आया त वरनाण वारो भी मां अल्लाह हो असा सा मानू गालाइन हो तो चवे अरबी अजमी सदिन समूरन जो बुधण वारो हां ब गालाइन ते एकड़े किटुंदा दे हालांकि कन्न भी बहन चोंदा दे बाबा एकड़ो तो चुप करे हो त केवल माकोड़न जी बुधे थो जी तंजरासी मन जी बुधे थो तू तो अशरफुल मखलूकात हवा अशरफुल मखलूकात आहियूं या नहीं सब को सोना सब को हसीन सब को शान में मथे रब सब शय अल्लाह तुझो मकाम मथे क्यों मिठे नाले वारे महबूब जे करे मुजादा केवलिन जो रडियो थो बुधे केवलिन जो दाहूं चीखूं थो बुधे माकुड़न जो दाहूं चीखूं थो बुधे हो तो वे तू सडो तो सही 18,000 मखलूक पैदा कई पर 18,000 मखलूक को शान तुझो साजो मथे वरी 18,000 मखलूक सा के नौकर करे अचे थी न सर्दी जी मौसम हाने दिस जाई हमरान जा कम काठिन के कपे बाह बारी वणन के कुहाड़ी सा वेठो कटे तो तू एडो डाढो मुड़ सुनाई न त यो वण मथो करे त गाटो भनी छडी पर रब चई छडियो तो खबरदार खबरदार गाल्हाए जान पो जिए वणे सतिए करे सही मुखे साड़े तो भली साड़े मथो गरम गरम उन बाह के बारे मथो टीन में पानी विजी करे मथे पानी के विचारे के टकाए तो पानी जेकरे के कोरट में दाह दे आ भी बधो पे जे पयो हो जे हां रब ने पानी के चई छडियो त न जी वणे से गरम करे हिन जी मर्जी थदो करे हिन जी मर्जी तोखे मां हिन जी नौकरी ला पैदा क्यों थमाई अब छो तो गरम करे के सीउ तो लगे तड़कंदो गर्मी जी मौसम में फ्रिज जे मथे खाने में विधी बर्फ जा चक्का तो ठाहे कदी भी पानी विचारे दाह
सागो पानी पिएस भी तो सागो पानी लेट्रिन में गंद में खयूं तो वने से मां गंद में खयूं तो वना मांदर काकूस में खयूं तो वना पानी इए न चो त मुखे भलो पानी मां पाक आया मके पी गंद में छो तो खयूं वने रब चो त जड़े नमूने सा तू जी ड्यूटी वठे तोखे नौकरी देनी आ तू हिन जी खिदमत कर तोखे इन लाए पैदा की सब शय इंसान ला पैदा की मेह तुझे लाए बकरी तुझे लाए रिढो तुझे लाए दिल घुरे खीर पिए ने दिल घुरे छुरी खणी कोही गोश्त खाए चओ न सुभान अल्लाह जंहिंजो खीर वणे पी जंहिंजो गोश्त वणे खा पुछा गुछा नथी खाई पी वरी मुंहिंजो शुक्र अदा कर तरी फरमाए वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रब तो फरमाए जिन्हनि इंसान के पैदा कयो तम तो मुंहिंजी इबादत करन त राजी करे जन्नत माशाअल्लाह मां पाण चवा पे मुझो को जामिन थी मां वो 5 मिनटन वारो थोड़ी आ जो अंधे के जी बदी छड़ बिया डांद के कंखे अखियों बंद पो हलऊं सो बहरहाल मां ते नी जो इंतजार में हम त साईं चवे त बस कर मुरसल दीन जा मौलूद त मुखे वणंदा आहिन ॾाढे मिठी ज़बान पहुचण वारो बस पहुचण वारो मां दुआ करण आयो हां त अल्लाह मदीने वारे साईं सा मोहब्बत नसीब करे आमीन तचो अल्लाह महबूब सा प्यार नसीब करे जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है यार जे नबी जी मोहब्बत को नथी जन्नत वजण जो आसरो न कजाए जन्नत में लाड़ कणे जा वाणिया न वींदा हिंदू न वींदा बागड़ी कोली मारे जा न वींदा जन्नत में वींदा त मिठे मोहम्मद जे कलमे पढ़ण वारा वींदा जो असा नबी जा आशिक हूं केड़ा केड़ा आशिक आयो हथ त मथे खणो न मां दुआ करण आयो हां अल्लाह जिंदगी में रोजे वारे मोहम्मद जी जियारत करायो आमीन त चओ न सोने नबी जो शहरो दिखारे व मुल्क मदीनो दिखारे व मक्को मदीनो दिसिया तो थकई लही वञनी ओ मां भी चोंदो मक्के में या मदीने में साईं जमाल मुस्तफा भी अगे फेरे काडे वई चयो होई न मक्के में या मदीने में रहाइण तो के सोलो आ मदीने मुल्क दे मौला घुराइण तो के सोलो आ ये राजी थे त देरी नथो करे पो गरीबन मिस्किनन हारन मजदूरन के मक्को मदीनो थो दिखारे ये नाराज तो थे त करोड़पति रहा प्या मां दुआ करण आयो हां अल्लाह ता के हिन साल ही मदीने वठी वणी बस मौलूदी भी आहे पर हे भी ता है न हे मुझे सफर जो साथी हे मदीने जो भी संगती आ सुभान अल्लाह मक्के में भी गड हो त मदीने में भी गड हो हिन के चोंदम त एकड़ो नबी साईं जे मुल्क जे शान में ता के बुधाए त तकड़ा जी ता मदीने हलिया वणो या दुआ घुरा के 7 सालन का पो वींदो साईं अमीर दीन जी क़यादत होजे सैफुल्लाह भी गड होजे साईं जमाल मुस्तफा भी होजे पर माखे भी वठी हलियो मुरसल दीन भी होजे ते मौलूद चौंदा वणो मजा हुजन ओसो ही गजल चौंदो तो इए वेठा न जो जे चिड़िया घर में प्लास्टिक जा मानू ही हथ बंद की वेठा हुंदा सखावत भी क्यों इंशाअल्लाह गालायण बंद हाली मौलूद चवे पो गालाय एकड़ो मिनट मां गालाय वठा ता छडियो मां